अस्सलाम वालेकुम दोस्तों, कीअं आहियो? उमेद करियां पिया सब दोस्त ठीक हूंदो ऐं ख़ैरियत सां हूंदो। जीअं त अॼु जे हिन वीडियो में ॿुधाइण वारा आहियूं ज़ार ज़िंदगी ड्रामे जे अचण वारी किस्त में छा थियण वारो आहे। जीअं तव्हीं दोस्तनि खे ॿुधाईंदो रहां त छा मीरा रश गफ़ार खान वारनि खे हक़ीक़त खां आगाह कंदी या न। जीअं त शानी बेगम ऐं उनजी मां बाई ज़ार ॾिनो हुयो मीरा खे, मतिलबु उन्हनि हक़ीक़त खां आगाह कंदी या न। ऐं छा रबन ऐं राणो ओठे खे अगवा करे खणी ईंदा, मतिलबु ॿधी खणी ईंदा या न। हिन वीडियो में ॿुधाइण वारो आहे। उनखां पहिरियों मुंहिंजी गुज़ारिश आहे त जेकॾहिं चैनल वीडियो खे लाइक न कयो त लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। उन सां गॾु सब्सक्राइब करे घंटी जे बटन खे क्लिक करे नोटिफिकेशन ऑल कंदा, जीअं अचण वारी हर वीडियो सभ खां पहिरियों तव्हां दोस्तनि तक पहुची सघे बआसानी। वधीक तव्हांजो टाइम न पिया वठूं, वीडियो खे अॼु जेके स्टार्ट कयूं था। जीअं तव्हां दोस्तनि खे ॿुधाईंदो रहां त मीरा चवंदी आहे त मूंखे कहिड़ो ॾुख हुयो जो मां ज़ार खाईंदमि। जीअं त उन मां अंदाज़ो लॻाईंदा आहिनि त हिन खे मतिलबु ज़ार ॾियण वारो को आहे। मतिलबु रुखसार बेगम चवंदी आहे त मतिलबु तूं पाण ज़ार न खाधो आहे, कोई तोखे ॾिनो वियो आहे ज़ार। मतिलबु तमामु जल्द असली कातिलनि तक पहुचंदा ऐं उन्हनि खे ज़रूरु। ऐं अवी दोस्तनि खे ॿी हिकु ॻाल्हि ॿुधाईंदो रहां त जीअं त शानी बेगम खे रश कमाल खान तलाक ॾींदो जल्द खां जल्द। अवी दोस्तनि खे ॾिसण वटां मिलंदो आहे ऐं रबन ऐं राणो हिम्मत ऐं लाउथी जे ज़रिए ऐं हुन ओठियारनि तक पहुचंदा ऐं ओठियारनि खे ज़रूरु अगवा करे मतिलबु ॿधी खणी ईंदा। इहो अॼु जो वीडियो जेकॾहिं पसंदि आयो त लाइक कंदा ऐं कमेंट कंदा ऐं शेयर कंदा। अल्लाह हाफ़िज़ दोस्त।